नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में मेन मीरपुर ख़ास रोड ते 3 ڀيرا करोड़ रुपया ख़र्च करण बावजूद हंधन टुटण लगो है, जंहिंजे करे हिन रोड जे भर पासे रहंदड़ रवासी रोड टुटण हुजण सबब सख्त तकलीफ़न सां सफ़र कनि था। मेन मीरपुर ख़ास रोड तां मीरपुर ख़ास हैदराबाद कराची ॾे बि मुसाफ़िर गाॾियूं तोड़े रवासी सफ़र कनि था। ॿिए पासे मेन मीरपुर ख़ास रोड ते खिपरो तालुके जो वाहिद गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल पिण आहे, जंहिं करे गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में पढ़ंदड़ सवे न्याणियुनि खे रोड टुटण हुजण ऐं स्कूल ॾे अचण लाइ सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मीरपुर ख़ास रोड पहिरियों भेरो PPMN शाज़िया मरी इलेक्शन में हिन रोड खे ठाराइण ऐलान कयो। ज़मनी इलेक्शन 2013 में खटण बाद PPMN शाज़िया मरी रोड्स खाते खां इजाज़त वठी खिपरो म्युनिसिपल कमेटी जे बजट मां ही रोड मंज़ूर करायो, जंहिं ते हिन वक़्त लाॻीतो 3 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। ठेकेदार पारां पाणी जी नेकाल न रखण सबबि ही रोड काफ़ी भेरा टुटी रहियो है, जंहिंजी मरम्मत जे बहाने सां खिपरो म्युनिसिपल कमेटी जो इख्तियारियूं करोड़ रुपया हड़प कंदियूं रहियूं आहिनि। खिपरो म्युनिसिपल कमेटी जे ज़रिए मूजिब खिपरो मीरपुर ख़ास रोड अंदाज़न 1 किलोमीटर जी तइमीर जो रोड्स खाते खिपरो म्युनिसिपल कमेटी पारां अलॻि अलॻि बिल 3 करोड़ रुपया मंज़ूर कराए हड़प कया विया आहिनि। हिन रोड जे टुकड़े जी मरम्मत जे नाले बि लखे रुपया गड़काइण जो इंकशाफ पिणु थियो है। ज़रिए मूजिब हिन हेराफेरी में खिपरो म्युनिसिपल कमेटी जो अॻूणो चेयरमैन इंजीनियर नसरुल्लाह जूणे जो हुन वक़्त मुक़रर TMO ऐं मुलवस ॿुधाया पिया वञनि। ॿिए पासे हिन रोड जी तइमीर ते बार करोड़ रुपया ख़र्च करण बावजूद हिन रोड जे भर पासे गंदगी तोड़े बरसाती पाणी नेकाल जे लाइ डेरे जो को बि निज़ाम न रखियो वियो आहे। खिपरो म्युनिसिपल कमेटी ऐं ठेकेदार जी कोताही सबबि आवाम जा करोड़ रुपया ॿुॾी विया आहिनि। हिन बावजूद DC सांगड़ तोड़े रोड्स खाते ऐं लोकल गवर्नमेंट हिन जो को बि नोटिस न वरितो आहे। जॾहिं त खिपरो जे शहरनि एजाज़ अली, नूर नबी खान, हेमंत दास ऐं ॿिनि ॿुधायो त रोड ते गंदगी जा ढेर पियल आहिनि। रोड टुटण हुजण सबबि गर्ल्स स्कूल में ईंदड़ शागिर्दनि खे सख़्त मुश्किलात पेश अचनि थियूं। हिननि चयो त हिन रोड जी तइमीर जा काफ़ी भेरा बिल पास कराए हड़प कया विया आहिनि। हिननि हुकूमत सिंध ऐं चीफ जस्टिस ऐं नेब खां मुतालबो कयो त रोड जी तइमीर में कयल हेराफेरी जो नोटिस वरितो वञे, कूड़ा बिल ऑडिट कीअं थियनि था हिननि जी इंक्वायरी कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज करे कोर्ट जो दर खड़कायो वेंदो। साईं हिते जी वॾी जेका असांजी न आयली असांजे हुकुमरान जी आहे, हिते त को नालो न आहे। मूंखे बि हिते तक़रीबन 20 साल हिते वेठे थिया आहिनि। हिते नेकाली जो को सिस्टम न आहे। हेॾो सारो गवर्नमेंट असांखे फर्स्ट क्लास रोड असांजी खिपरे जी तारीख़ में बहितरीनु रोड ठहियो, असांजे न अहली जे करे ऐं असांजी कम अकुली जे करे असांजे थोरी गिफ़रत जे करे हेॾो नुक़सानु थिए थो। तव्हां खॾा ॾिसो, रोड ॾिसो, माण्हू ॾिसो, माण्हुनि जी हालत ॾिसो। अञा थोरो हेठि रही रास्ता कॉलोनी वञो, हिन पासे दीवान कॉलोनी में पाणी जा वॾा तला जहिड़ा साल बि कोन सुकंदा। वजह छा आहे? वजह इहा आहे जो नालो न आहे, हुते जे नाले जी सफ़ाई न आहे। तव्हां घिटनी में ॾिसो, पाणी अंबार लॻा पिया आहिनि, को पुछण वारो परस्त वारो हाल न आहे। को माण्हू हितां अॼु ॾींहुं त लड़ी को नुमाइंदो न आयो आहे। MP असांजो आहे, MLA असांजी आहे, काउंसलर आहिनि, हाल हयात त आहिनि या हुन ॿी दुनिया में मुंतक़िल थी आहे। असांजो को हक़ न आहे, को राइट न आहे, केरु पुछण वारो न आहे। वेंदा इलेक्शन वारा ढोल वॼाए वरी सलाम वालेकुम करे 2-4 मिंट वेही तकरीरूं करे ढोल वॼाए सभु असीं नाच कंदा, डांस कंदा, वोट ॾींदा, वरी सलाम वालेकुम, वरी का ॻाल्हि कोन्हे। थोरो तव्हां रास्ते कॉलोनी वञो, थोरो ख़ालिद बिन वलीद वञो, थोरी निगाह करे हेॾो पाणी बीठो। अॼु ॾींहुं त नेकाली जी सिस्टम कोन्हे। अॼु ॾींहुं त रोज़ाना झगड़ा थियनि था, फॾा थियनि था, फसाद न। रोड जी हालत तव्हांजे अॻियां आहे। असांजी गुज़ारिश आहे, निमाणी ख़ुदा जा पंहिंजो शहर आहे। तव्हां सभु मकानी माण्हू आहियो, हिते कुझु त तवजो ॾियो। 10% बजट का आहे। रास्ता कॉलोनी ॾिसो आहे का शइ, दीवान कॉलोनी में ॾिसो आहे का शइ। सॼो सारो पाणी रोड जो हिन सुलेमान जे पेट्रोल पंप खां वठी सिधो जो सिधो रास्ता कॉलोनी में सिधो जो सिधो पाणी वञे थो, सिधो जो सिधो हिन पासे वञे क्रिश्चन कॉलोनी में। अॼु ॾींहुं ताईं पाणी भरियो माण्हू परस्तार को हाल कोन्हे। घरनि जे माण्हू दीवान खे डार पइजी विया आहिनि, लखे रुपए जी जॻह तबाह बर्बाद थी विया आहिनि। केरु ईअं कोन थो चवे यार इंसानियत हूंदी आहे, को दर्द हूंदो आहे। असां बेदर्द थी विया आहियूं, बेहस थी विया आहियूं। असांखे थियो छा आहे? असांजी क़ौम जो छा थींदो? असांजे बचड़नि छा थींदो? निमाज़ पढ़ण लाइ कसम खणी ॻाल्हि थो करे मस्जिद में, हेतिरे पाणी मां असांखे गुज़रणो पए थो। जेको तव्हां ॾिसो था रोड जो हालत, खॾा अहिड़ा खॾा आहिनि जेका मायूं, को न्याणियूं, को वॾो, को नंढो, को बुज़ुर्ग अचे थो। रोड खे कंडीशन लॻी पई आहे, को कढण वारो कोन पाणी जो, ऐं मशीनूं न वारा जेका भंगी आहिनि, तेल विकिणी खाइनि पिया, न त हिन जो पाणी कढनि था, न सफ़ाई कनि था। अहिड़ी हालत लॻी पई आहे। छा कयूं हिन जो, छा चयूं असां? हिन रोडनि जी तव्हां पाण हालत ॾिसो पिया। हिन जो महिरबानी करे कुझु न कुझु हिन जी सिफारिश करूं था बाबा। हिते रोज़ानी एक्सीडेंट थींदा। उन ॾींहुं मुंहिंजे दुकान जे साम्हूं मोटर ते बीठो ख़ुदा कान, हाणे मथां चढ़ियो मोटर साइकिल मथां। रोडनि जी हालत इहा आहे। पोइ हाणे जॾहिं ठाहिनि
इन रोड जे अंदर तकरीबन 6 इंच 1 फुट खड्डा लगा पिया आहिनि। ही तव्हां ॾिसो हिते हिन पासे ही ॾिसो कचरे सां असां पाण कचरे सां भरियो आहे रोड। हिते को ॾींहुं को शाम को सुबुह ख़ाली कोन आहे जॾहिं आम्हूं साम्हूं मोटरसाइकिलनि जो एक्सीडेंट न थिए। कॾहिं ज़ख़्मी खे किथे पिया खणी वञूं, कॾहिं ज़ख़्मी खे केॾांहुं पिया खणी वञूं। हिते को बि साईं को बेलदार कोन थो अचे त घटि में घटि हिनखे खॾो था माण्हू भरे छॾे। ही मेन रोड आहे साईं मीरपुर ख़ासि रोड, त हिते एक्सीडेंट तमामु घणो पियो थिए मोटरसाइकिल जो। हीअ असांजो तारीख़ी शहरु आहे कपरो शहरु, जंहिंमें 1947 खां वठी ॿुधे जीअं पाकिस्तान ठहियो आहे 1973 खां वठी को बि शहर जो तरक़ियाती कमु न थियो आहे। हिन शहर में ई तारीख़ी शहरु आहे कपरो शहरु, बैन अल-अक़वामी पूरी सिंध में सभिनी खां वॾो तालको आहे। ॿुधे ऐं हिन शहर में कई मिनिस्टर आया, कई ऑफिसर आया, जेके बि आया पंहिंजी पंहिंजी पोस्टनि ते खाईंदा रहिया ऐं ग़रीबनि जो हक़ु ग़रीबनि ताईं न पहुचायूं। हर साल नओं नालो मंज़ूरु कंदा, नओं रोड मंज़ूरु कंदा, जंहिंजो बजट खायो थो वञनि। ॿुधे ऐं को बि ग़रीबनि खे को बि सहूलियत न आहे। वॾो पाणी, वॾी गंद, ही पोयां गर्ल्स स्कूल आहे असांजी नियाणियुनि जी, सिंधी नियाणियुनि जो, इन में पाणी बीठो आहे हींअर बि चेल खां वॾो वॾो, जेको हिते नियाणियूं अचनि थियूं वेही वेही सॼो ॾींहुं वञनि थियूं हलियूं। रोड आहे सॼो ई सांगड़ रोड आहे, अथूंगो रोड आहे, सेवजी रोड आहे, मीरपुर ख़ासि रोड आहे, सॼो रोड तबाह थियल आहिनि। ॿुधी को बि धणी साईं न आहे हिन शहर जो। ॿुधी त असीं पंहिंजे वज़ीर आज़म साहब खे चऊं था, अॻे 2 दफ़ा असांजे शहर में आयो आहे माशाल्लाह, त महिरबानी करे असांजे शहर ॾे कुझु तवजो ॾियनि, ग़रीबनि खे कुझु हक़ूक़ ॾियनि। ऐं जेको वॾा वॾा कामोरा हिते खाइनि पिया, लुटनि पिया, को ग़रीबनि खे हक़ नथा ॾियनि, तरक़ियाती कमु नथा कराइनि। जंहिं पासे वञूं था पाणी आहे, सैलाब आहे, खारा पाणी थी आहे, पाणी पीअण जा मिठा पाणी न आहिनि, सभु जेको किन किचिरो ऐं गटरनि जा पाणी जेको मिक्स करे असांखे पियारनि पिया। महिरबानी कयो इन जे मथां कुझु तवजो ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।